अब आयो सौदो तो ॾी जाए। हाँ छा खपे? खणी वञ न बुक पेन इहो लिखे अच न वॾो सौदो आहे। अच्छा हा न हाँ ॿुधाई। इहो 10 जा जेको 10 जी पती लिखियसि 4 10 जी पती 10 जी खंड 10 जी हाणे छा थींदई खंड 20 जी करे। न न न न न न तूं 10 जी लिखियसि 10 जी लिखियसि। अच्छा हा जीअं मां चवां ईअं तूं जेको लिखंदो वञ। मर्ज़ी आहे तुंहिंजी। हा लिख। हाँ ॿियो? इहो ॿियो 10 जो मिर्चा लिखियसि। 10 जी मिर्चा। हा 10 जी मिर्चा। हाँ ॿियो? थैली लूण जी। 1 थैली लूण जी 10 वारी। हा 10 वारी। हाँ ॿियो? 10 जा चांवर। 10 जा चांवर छा थींदई 20 जा करे। न न न न 10 जा लिख 10 जा 20 जा न 10 जा लिख। 10 जा लिख तूं छो 50 सां खाईंदा तोखे छा आहे। ॿियो? ॿियो जेको आहे ईअं करसि 10 जो सरफ लिखियसि। 10 जो सरफ। हा हाँ ॿियो? 10 जो साबुण ताड़ारो। ताड़ारो साबुण 10 में कोन्हे भाउ। घणे जो आहे? 20 में थींदी। महांगाई लगी पई ईअं करेसि न तूं विच में कटेसि अधु मूंखे ॾे तूं ना बना कटियल हलंदो ई न आहे। 10 जो लिखियसि न तूं 10 जो कोन्हे छा। ना भाइन खे छॾेसि ईअं तड़कंदासीं साबुण को बग़ैर। महांगाई आहे न काॾे मरूं। पोइ हीअं कर शैम्पू वठी करे उन सां तड़ कजांइ। न बस छॾेसि तूं बसि हिनखे कैंसिल कर। अरे पोपट खान मां तो लिखी ॾिसां थो कीअं असां सां ॾाढा हणंदे साईं मां ॿधा सौदा वठंदो आहे 1000 रुपया मुंहिंजा महीने जा ख़र्च आहिनि सौदे जा वठे त लांती त 10 जो सौदो तो गला पुट गला तुझे ॻाल्हाइण जा ॾींहं शादी कोन्हे थियल छड़ो आहे न। हा। जॾहिं कयई शादी इहो पई हुई ज़ंजीर ॻिची में पोइ पुछंदोमांइ त सौदो कीअं वठिबो आहे। तूं पुट 5 जो न वरितो न पोइ मूंखे मञी जाए। हाँ माना शादी में एॾा ख़र्च आहिनि एॾो माना सभु कुझु ज़ुल्म आहे महांगाई लॻी पई आहे की वठणु वञूं था सौदो त हेतिरो ई नथो मिले। चङो छो तूं मूंखे ॾसी जेको आहे मां न त हिन सियारे शादी जी तयारी पंहिंजी पकी कई हुअमि पर ईअं शादी न कंदुसि साईं। पहिरियों जेको आहे नौकिरी या रोज़गार करे पोइ शादी कबी। ईअं कैंसिल कर शादी कैंसिल भाउ कैंसिल। हा पहिरियों जड़ा मज़बूत कर पोइ वञी तूं जेको आहे न कामयाबु थींदे न त असांखे लोड़ी ॾे बीठो। सचो आहे यार जेको आहे हा 10 जो आहे। तुंहिंजी हालत ॾिसी बसि सम्झी वियुमि मां ईअं न वरी असांखे ई 10 जो हलो जान छॾी 10 जो घिउ लिखेसि। हा ठीकु आहे। हा वाह बाजी 10 जो सौदा जेका तोरेस मां पोइ खणाए थो अची। ठीक आहे ठीक।